ऐं मुख़्तलिफ़ सोचुनि वारा माण्हू जेके पॉलिटिकल डिफरेंसिस भी रखनि था पर इन सिंध जे इशू ते हिकु बि था छो जो हीउ सभिनी जी ज़िंदगी मौत जो मसइलो मां सम्झां थो त ही छहनि केनालनि जेको सिंधु दरिया मां कढण वारो मामिलो आहे इहो छहनि केनालनि जो पाणी जो मसइलो न आहे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ही सिंध जे तक़रीबन 7 करोड़ माण्हुनि जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो ऐं धरती ते जॾहिं इंसाननि जे मथां ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो विधो वेंदो आहे त पोइ हुन में वेड़ थी हीअ एहतिजाज पुरमन असां अपील था कयूं वसवारनि खे त ख़ुदा सिंध सां ज्यादती बंदि कयो सिंध जे हक़नि ते धाड़ो बंदि कयो सिंध के बंजर बनाइण जी साज़िश न कयो सिंध अॻे ई अवां जेका संद जी पटी ॾिसो त लख एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे सलाइन थी वई आहे सिंध में पोखुनि जो हाल पूरो थींदो थो सो लिहाज़ा असांजी ही हितां गुज़ारिश भी आहे ऐं अल्टीमेटम भी आहे तो जेकॾहिं तव्हां अहिड़ा घटिया इंसानियत दुश्मन ऐं सिंध दुश्मन मंसूबा तर्क न कया त पोइ वेड़ थी पोइ झेड़ो थी ऐं उन झेड़े में सिंध जो हर बच्चो हर बुज़ुर्ग हर औरत हर मर्द शामिल असां समझूं था त जेको हिन वक्त मौजूदा हुकूमत जो रोल आहे वो इंतहा दर्जे जो बदनीयती ते मुश्तमिल आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत हुजे उहा सिंध जी सूबाई हुकूमत असां उन्हनि खे तंबीह था कयूं भई जेको सिंध सां हानिकारी वारो सिलसिलो आहे इहो बंदि थियणु घुरिजे ऐं सिंध दुश्मन मंसूबो जेको आहे कोई भी काबिल कबूल न हो ही जेको असेंबली में रेजोल्यूशन पास कराए ऐं पंहिंजो विछड़ियूं ॻाल्हियूं करे ही धोखे ॾियण जी कोशिश था कनि त सिंधी माण्हू खे लॉलीपॉप ॾियो त भई तव्हां जेको आहे सो असां सिंध असेंबली में रेजोल्यूशन पास करायोसीं त केॾा न ठहण ॾींदासीं मां सम्झां थो त इहो बदनीयत ते मबनी हिकिड़ो लॉलीपॉप आहे जंहिंजी ॻाल्हि उमरकोट में साईं सदरदीन शाह बि कई त जॾहिं ही अव्हां जो एहतिजाज जो संद माण्हुनि जी बेचैनी ऐं माण्हुनि जूं अखियूं जॾहिं ही ॾिसंदा त क्रिकेट वांगुरु रंग बदिलंदा हिननि खां होशियार आहियूं असांखे होशियार थियणो आहे ऐं ओसि ताईं पंहिंजी जिदोजहद जारी रखणी आहे त न सिर्फ़ ही दरियाहनि वारो जेको ही मंसूबो आहे इहो वापसि वरितो वञे इनखे मुकमिल तौर ते ख़तमु कयो वञे उन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि जेका बेईमानी आहे जेका करप्शन आहे जेका लॉलेसनेस आहे सिंध जे अंदरि जेका अकरबा परवरी आहे मेरिट जी जेका तबाही आहे इंसाफ़ जी फराहमी पूरी तरह सां न आहे पुलिस की ज्यादती ऐं ज़ुल्म इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ बि एहतिजाज क़ाइमु ऐं दाइमु रहंदो तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ऐं जस्तो ॾियां ही मुहाफ़िज़ रहिया पर हिन वक़्तु जेको असीं चवंदासीं त पाकिस्तान जे तरफ़ां सिंध सां थी रहियो इहो कंहिं बि सूरत में सुठो न सिंध इहो क्लेम में हक़ बजानिब आहे त पाकिस्तान ठाहिण वारी सिंध असेंबली जेकॾहिं रेजोल्यूशन पास न करे हा त शायदि ही नक्शो ईअं न हुजे हा असां हिन मुल्क खे बि सम्झूं था संभालण ॼाणूं था ऐं ख़सूसन जेको सिंध ते वार थी रहियो आहे उन जे लाइ जीडीए जे प्लेटफॉर्म पीर साईं सरदार जे हुकूमत साईं सदरुद्दीन शाह यूनिस साईं जी सरबराही में जेका जीडीए जी
तमाम क़यादत जंहिंमें गुलाम मुर्तज़ा खान जतोई साहब, जंहिंमें डॉक्टर सफदर अब्बासी साहब, जंहिंमें जुल्फ़कार मिर्ज़ा साहब, मुंहिंजो फर्ज़ंद हसनैन मिर्ज़ा साहब, जंहिंमें जेटीअ जा तमाम ॿिया जेके अॻवान आहिनि, जंहिंमें असांजे फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जो जनरल सेक्रेटरी सरदार रहीम साहब ऐं ॿिया तमाम जीटीए जा माण्हू उन्हनि मीटिंग कई ऐं साईं जन प्रेस कॉन्फ्रेंस में इहो इज़हार कयो त सिंध ते शाहन के नालनि खे हर सूरत में नामंज़ूर था कयूं। असांजी इहा एहतजाजी रैली इहो बचाव करण जे लाइ त जेसि ताईं सिंध जे माण्हूअ जे रत में हिकिड़ो जिस्म में रत जो हिकिड़ो फुड़ो बि आहे त इहा मुज़ाहिमत रहंदी। सिंध जे वसीलनि ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदो ऐं ख़ुसूसन जॾहिं दरिया जी ॻाल्हि, जॾहिं पाणी जी ॻाल्हि, जॾहिं चियापे जी ॻाल्हि, त पोइ इन ते कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न थींदो। ही इब्तिदा थी चुकी आहे त पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। हर मकतब ऐं फ़िक्र जो माण्हू एहतजाज में आहे। हर जी औलाद उन कराचीअ में जॾहिं इहो फ़ैसिलो थियो, असेंबली जो फ़ैसिलो हो, साइनिंग सां थियो त हैदराबाद में हिकिड़ो अज़ीम शान मेराको को ठाहे मौजूदा पीर साईं पगारे साईं सिबकतुल्लाह शाह सानी ऐलान कयो त हिकु सिंध हिकु निज़ाम। ऐं जॾहिं उहो हिकु सिंध हिकु निज़ाम जो नारो हैदराबाद जी फदान मां गूंजो ऐं पाकिस्तान जे हवामंदनि ते पहुतो त इहा सिंध हकामत जी देखो 47 लाइ 48 लाइ कहिड़नि फॉर्मनि ते असां त वकील ऐं सॼो ॾींहुं ॾिसंदा हुआ, नंबर ई सम्झ में नथो अचे त जिन खटियो आहे सम्झ में नथी अचे त कीअं खटियो आहे। इन्हनि माण्हुनि खे उन ॻाल्हि खां पोइते हलणो ऐं पोइ वरी मांगुर मछ जा ॿोड़ा वहाए इहो करण जी कोशिशि कयूं त सही असां सिंध जे मामले ते कॾहिं सौदो न कंदासीं। असां सम्झूं था त ही हुकूमत जेका सिंध जे मथां तक़रीबन 17 सालनि खां मुसलत आहे, इन मुसलसिल सिंध सां हानेकारी कई, सिंध जे माण्हुनि सां बेवफ़ाई कई, सिंध जे माण्हुनि जे वोट जी तज़लील कई, सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते सौदेबाज़ी कई। कंहिं बि धरती जे जीवत जो दारोमदार पाणी ते आहे, सिर्फ़ इंसाननि जो न पर सिंध जे अंदरि जेको बि जीवत आहे उनजो दारोमदार पाणीअ ते आहे। अॼु जॾहिं ही चवनि था त साईं मीडिया जे साम्हूं पिया चवनि त साईं किथे था थियनि दरिया, किथे था केनाल ठहनि दरिया मां, किथे किथे अॼु पाण चयो अथऊं असेंबली में त असां दरियानि खे कंडेम था कयूं, पर ॿी ख़तरनाक ॻाल्हि कई अथऊं। मां तमामु दोस्तनि जो तवजो चाहींदे इहा ॻाल्हि पॉइंट आउट कंदुसि त जेको कल्ह चवंदासीं असां असेंबली में रेज़ोल्यूशन पास करायो, इन रेज़ोल्यूशन में असां वकील आहियूं, असां कानूनी माण्हू आहियूं, असां सम्झूं था त इन रेज़ोल्यूशन में बदनीयत आहे, मेला फाइनेंस टेंशन आहे। छो त चयो छा अथऊं, चयो इहो अथऊं त केनाल न खपे पर असां सां ॻाल्हियूं कयो। इहो न चयो अथऊं त असां हिनखे पिमेंटली अपोज़ था कयूं ऐं कंहिं बि सूरत में जीअं सिंध जो हर बच्चो, हर जवान, हर पोड़ो, हर औरत, हर मर्द इहो डिमांड थो करे त सिंध ते कोई बि केनाल न खपे। त हे इएं नथा चवनि त असांखे केनाल न खपे, न, हे चवंदा त ॻाल्हियूं कनि। वरी को हुकूमत में कुझु वधीक हिसो ॾियो त असां तव्हां पंहिंजूं ज़मीनूं खपायूं, असां पंहिंजो पाणी खपायूं, असां सिंधी माण्हुनि खे उन जॻह ते पुॼायूं। अलाए कहिड़ो ही बदिलो आहे सिंध जे माण्हुनि खां जेको वक़्तु थियो। त पोइ असां इन सूरत में असांजे सूर्य जी औलाद जीअं हिन खां पोइ
पीर साईं सरदार साईं शाह मर्दाना शाह सानी जॾहिं बि पाकिस्तान ते ॾुखियो वक़्तु आयो, सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो, त हुन बॉर्डर ते पंहिंजे हुर मुजाहिद फोर्स सां गॾु पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कई। उहा 65 जी जंग हुजे, उहा 71 जी जंग हुजे, हुन पाण कमानी कई ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कई। जदोजहद नज़र ईंदी सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे, सिंध ते जॾहिं बि ज़ालिमनि ऐं जाबरनि कब्ज़ा कया आहिनि, वसीलनि जी भरमार कई आहे, त सिंध जे हुन ख़ानदान जे सूर्य जी सूरत में पंहिंजो किरदारु निभायो ऐं पंहिंजो रेतो रट ॾेई हिन वतन जे माण्हुनि जी न सिर्फ़ मालिकी कई आहे, पर संभाल कई आहे, बचाव कयो। ही तारीख़ी जिदोजहद अॼु बि असां वेझड़ो ॾिसंदासीं त सिंध जी तारीख़ में इहा ई साॻी पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई जे सिंध जे अंदरि हिकिड़ो ॿिटे निज़ाम जी ॻाल्हि कई। हुन सिंध जो दिल, सिंध जो सिर, सिंध जो वजूद कराची सिंध खां हिकिड़े निज़ाम जे दर धार करण जी कोशिश कई। त तव्हां ॾिठो आलमी माफ़ियाउनि ऐं वफ़ाक़ी माफ़ियाउनि खे खपाए ॾिनो आहे। सिंध बचाइण जे लाइ मज़ाहिमत जी ज़रूरत आहे, अवामी मज़ाहिमत जी ज़रूरत आहे। हथ बुलंद करे नारो लख लानत तो ते, लख लानत तो ते, लख लानत तो ते। तो सिंध खपाई, तो सिंध खपाई, तू कोमल जाई, तू कोमल जाई। वो छेड़ो 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 पंज दरिया खातर, पंज दरिया खातर, पंज दरिया खातर, पंज सिंधु खातर, पंज सिंधु खातर। वो दरिया खपाई दे, दरिया खपाई दे, दरिया खपाई दे। के नाल जहामी, 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 के नाल जहामी। छेड़ो छेड़ो जय जय वतन दोस्त जो हिन आलमी साम्राज ऐं ज़रदारी माफिया सां छेड़ो आहे। सभु दोस्त नारे जो जवाब हथ बुलंद करे ॾियो, ओ छेड़ो।